फ़लसफ़े जो तारुफ़ ऐं अहमियत। चयो वञे थो त फ़लसफ़े जी शुरूआति तॾहिं खां थी जॾहिं खां इंसानु सोचणु शुरू कयो। इंसानु जेको पहिरियों सुवालु पुछियो उहो फ़लसफ़े जे ज़मरे में अचे थो। जीअं फ़िज़िक्स जी इल्म खे सभिनी साइंसी इल्मनि जी माउ कोठियो वञे थो, तीअं फ़लसफ़े खे वरी सभिनी इल्मनि जी माउ कोठियो वञे थो। फ़लसफ़ो यूनानी ॿोलीअ जे ॿिनि लफ़्ज़नि फ़िलो ऐं सोफ़िया जो मीलाप आहे। फ़िलो प्यारु करणु ऐं सोफ़िया माना ॾाहप यानी ॾाहप सां प्यारु करणु। लफ़्ज़ फ़लसफ़ी पहिरियों दफ़ो पैथागोरस इस्तेमालु कयो। फ़लसफ़ी लफ़्ज़ जी शुरूआति जी बि दिलचस्प कहाणी आहे। यूनान में 7 ॾाह हुआ, उन जो मतिलबु उहो न आहे त यूनान में हुआ ई 7 ॾाह, पर 7 माण्हुनि खे ॾाहे जो लक़ब मिलियल हो, जंहिंमें यूनान जो पहिरियों फ़लसफ़ी थालियस पिणु शामिलु आहे। पैथागोरस ॾिठो त जिन माण्हुनि खे ॾाहो सॾियो वियो आहे उन्हनि जूं चयल केतिरियूं ई ॻाल्हियूं ग़लति साबित थियूं आहिनि। जेकॾहिं उहे ॾाहा हुजनि हा त संदसि कयल ॻाल्हियूं ग़लति साबित न थियनि हा। पैथागोरस ॾिठो त संदसि इल्मु एतिरो घणो नाहे जो हू पंहिंजो पाण खे ॾाहो सॾे। तंहिं करे पैथागोरस चयो त आउं ॾाहो ऐं आलिम न आहियां, पर इल्म सां चाह रखंदड़ आहियां, ॾाहप सां प्यारु कंदड़ आहियां, ऐं फ़लसफ़ी आहियां। फ़लसफ़े जे वस्फ़ बाबति तमामु घणा मौक़िफ़ आहिनि, जहिड़ो काइनात शनासी ऐं ख़ुदि शनासीअ जो नालो फ़लसफ़ो आहे। फ़लसफ़ो काइनात बाबति नुक़्ता नज़र जो नालो आहे, पर जीअं वस्फ़ ते तमामु घणा माण्हू सहमत आहिनि, उहा वस्फ़ हीअ आहे त काइनात जे आफ़ाक़ी क़ानूननि जी ॼाण, ॻोल्हा ऐं इब्यास खे फ़लसफ़ो चइजे थो। उहे आफ़ाक़ी क़ानून जेके हिक वक़्तु फितरत, इंसानी समाज ऐं इंसानी ग़ौर ऐं फ़िकुर ते लागू थियनि। फ़लसफ़े बाबति आम तरह मनफ़ी राय रही आहे। उन जो कुझु सबबु फ़लसफ़ियुनि जी ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ेकार पिणु आहे, पर घणी क़दुरु हुकुमरान तबक़नि ऐं मज़हबी पंडितनि तरफ़ां मनफ़ी राय फैलियल आहे। फ़लसफ़ो हर दौर में हर क़िस्म जी मरूज पिणी खे चैलेंज कंदड़ रहियो आहे, पोइ भली उहो सियासत जो हुजे, साइंस जो हुजे या मज़हब जो हुजे। तारीख़ जे हर दौर में जीअं बि मरूज रीतनि, रस्मनि, अक़ीदनि, मरूज तरीक़नि जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो आहे, उन हमेशह दुश्मनियूं पिरायूं आहिनि। फ़लसफ़ो माण्हूअ खे उहा ताक़त थो ॾिए जंहिं जे बुनियाद ते माण्हू ज़िंदगीअ जी भेट में सच ॻाल्हाइण खे तरजीह ॾिए थो, ज़िंदगीअ सच लाइ क़ुर्बान करे थो। हिकु हक़ीक़ी फ़लसफ़े सच जी ॻोल्हा करण ऐं सच खे पेश करण ते कॾहिं बि ठा न कंदो आहे। हिकु तरफ़ फ़लसफ़े जे तरजीहनि ऐं समाज रुतबो, तारीफ़, वाह वाह, सुठा कपिड़ा, सुठो खाधो, पंहिंजी ठाह ठूह ऐं पैसो कमाइणु शामिलु न हूंदो आहे। ॿिए तरफ़ फ़लसफ़ी कंहिं बि अक़ीदे जे ख़िलाफ़ु उहो ॾिसण खां सवाइ त माण्हूअ जो रद्द अमल छा हूंदो चई ॾींदो आहे।